हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु महात्मा हुओ जो शहर में सत्संग करणु लॻो ऐं घणाई माण्हू ॿुधण ईंदा हुअसि। हिकु ॾींहुं उते जो राजा स्वामी खे पाण वटि मेलात में वठी वियो। राजा खेसि पंहिंजा सभु ठाठ बाट मेल पदार्थ ॾेखारणु लॻो महात्मा खे, जंहिंमें तरह तरह जूं ख़ुशबूं हुयूं। राजा महात्मा खां पुछियो त स्वामी, ही सभु कहिड़ा न सुंदर आहिनि। महात्मा जवाबु ॾिनो त राजन, मूंखे त हिते ॾाढी बदबू थी अचे। राजा हैरान थी वियो त हिते इत्र फुलियल अंबर हारियल आहे, गालीचा हंध बिस्तरा सभु बर्फ़ जहिड़ा साफ़ आहिनि, त पोइ बदबू किथां आई? महात्मा चयसि त राजन, अगरि तोखे इहो सम्झणो अथई त हिते धप कीअं आई, हिते बदबू कीअं आई, त हल मां तोखे ॿुधायां थो, तूं मूंसीं गॾु ॿाहिरि घुम हल। ॿई ॼणा हाथी ते सवार थी हलिया। महात्मा राजा खे उते वठी वियो जिते उन शहर जा चमार चमड़ो धोई रहिया हुआ ऐं गंदो पाणी बीठो हुओ। उते हाथीअ खे जॾहिं बीहारियो वियो त राजा झटि खणी नक ते रुमाल रखियो। महात्मा पुछियसि त छो? राजा चयो त साईं, हिते त सख़्तु बदबू आहे, पाणी ॾिसो त कहिड़ो न गंदो थी वियो आहे। महात्मा चयो त हिते ई त कुझु वक़्तु वेही आराम करिणो आहे। छा ही सभु चमार कोन बीठा आहिनि ऐं वेठा आहिनि? तव्हां बीह रहो, तव्हांखे हिते बि आराम करिणो आहे। राजा जो तमामु घणी धप आहे। हुन चयो चमार जेके बि आहिनि सभु उहे बि बीठा आहिनि। राजा चयो त साईं, इहे त हिरी विया आहिनि ऐं हिननि खे बदबू अचे ई नथी। महात्मा चयो त राजन, इन ई तरह इत्र फुलियल तोखे वणनि था, पर मुंहिंजे लाइ त ही ईअं आहिनि जीअं तो लाइ ही चमड़े वारो गंदो पाणी बदबू वारो पाणी आहे। मुंहिंजो मन आत्म तित में स्थित आहे ऐं उन जी सिंगंद, उन जी ख़ुशबू मुंहुं में आहे। सो तुंहिंजे मेलात त मूं लाइ अहिड़ो आहे जहिड़ो तो लाइ ही चमारी पाड़ो। संसारी सुख पदार्थ बराबरि भारी आहिनि, पर महात्मा खे जेको अलौकिक सुख ऐं आनंद मिलियल आहे, तंहिं अॻियां दुनियावी अथवा स्वर्ग जा सुख बदबू वारा पिया लॻनि, छो त ॼाणनि था त इहे सभु दुखदाई आहिनि आख़िर में। परमात्मा जे नाम जपण में अथाह शक्ति आहे ऐं उन जपण सां नीच मां नीच जाति वारो मनुष्य त छा, पर पशु पखी भूत प्रीत ऐं पत्थर बि तरी विया। जटायु हिकु नीच दर्जे जो पखी हुओ जो मांस खाईंदो हुओ, मगर श्री रामचंद्र जो भगत थियो त भॻवान पंहिंजे हथनि सां गोद में हिन खे विहारियो ऐं हिन खे स्वर्गवास कयो। जॾहिं रावण हिन खे सीता खे खणी वञणु लॻो, ज़ख़्मी करे वियो जटायु खे गुरु नानक जिन त केतिरनि भूतनि प्रीतनि जो बि उद्धार कयो आहे ऐं वॾनि पापियनि ऐं डाकुनि खे संत बणाए परम पद जो अधिकारी कयो। तो जय सिया राम। अगरि ही नंढड़ी कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। जय सिया राम।